खणिए तो गुल खोलो मथे बाबा खुलो मथे अदा खुलो मथे भा अलमथे अदा खुलो मथे हाजी मुनीर अहमद जी से कतरा सामान पे इतने आगे जाओ अदर और कहते आप ही करना चाहिए हां आप ही एक गोडाउन डालो बंद की तो गोडाउन भी बंद की तो हां बिल्कुल घर बंद मुनीर है ना दे दो हां पानी साई बाबा के गार्डन के दियो के साथ वो जो नौ उठा रहे हो
उद्यान जे गार्डन खे खाधे में कदुर कदुर हर शे दाने दाने पे लिखा है खाने वाले करना सदर है पुरुषों को ये सेट या कि गए गद कर रस्तो तो रोड का तो टाइम नहीं तो कहीं कराइंदा से पुरुषों साइड कर रस्तो तो आराम विच में असां ज़िलो जुदा थी वियो सवाइ 206 जो मिलंदे जंहिंते आमिर खान बीठो आहे उहा सोली कंबर में ॿई NAs मोहतरमा वारी 207 रतो तेरो शहादपुर डोकरी वारे उन में प्रॉब्लम इहो पियो थिए और असांजी जेकी ॿई MPA सीट्स हुयूं अज़ीज़ जोतोई और खुर्शीद जोड़े वारी उहे बि अधु होॾे हुयूं अधु हेॾे उन में असांखे प्रॉब्लम इहो पियो थिए जो ख़ासि तौर ते जेका असांजा नुमाइंदा ज़ाहिर आहे हिकिड़े ज़िले मां ज़रूरु उन्हनि जी रिहाइश हूंदी या उन्हनि जो राब्तो हूंदो अगरि लाड़काणे मां हुया त जेका एरियो असांजो हुयो पीपल्स पार्टी कमु बिल्कुलु कयो पर माण्हुनि सां थोरो फ़र्क़ु पए थो हाणे हथबंदियूं थी वियूं उन आधार ते असांखे इहे सीटूं वापसि मिलियूं असां वटि 4 हिकु ॿ यूनियन काउंसिलूं उन्हनि कढियूं पॉपुलेशन जे लिहाज़ सां जो कंबर में पॉपुलेशन वधीक उन्हनि कंबर जो रावती सर्कल आहे पोइ आहे उहो अचे वियो कंबर में नालू वारा मूं वटि आया उन्हनि एतिराज़ कयो आहे असांजे लाइ प्रॉब्लम आहे तव्हां गॾु हिकिड़ी पार्टी जे खिलाफ़ मेजॉरिटी न मेजॉरिटी असां 30 अलाए 33 वोट्स हुया नून लीग जा 20-21 वोट्स असांजो हुया पोइ बाक़ी असां खां पोइ PTI जा हुया 12 अलाए 13 5 4 पोइ MQM जा JUI जा इहे ब्लॉक्स ठहिया उन में ॿाहिरि हाणे हिकिड़ी पार्टी न ठाहे सघे ज़रूरु इहे नंढी पार्टियूं कंहिंसां त मिलनि आहे इत्तेफ़ाक़नि जेको जोड़ थियो आहे उहो विच में ईअं सम्झो कैटलिस्ट जंहिंखे चवंदा आहिनि उहे इंडिपेंडेंट बलूचिस्तान जा अची विया जेको ज़ाहिर असां पीपल्स पार्टी बि चाहियूं पिया असांजो हुते कैंडिडेट न पियो थी सघे माण्हू मेंबर्स जो पोइ उन्हनि चयो बाबा असांखे तव्हां ॾियो त उन खां पोइ जेके फाटा जा हुया या ॿिया असांजा MQM वारा हुया इहे बि असांजा अॼुकल्ह 57 उहो बि सम्झो हुननि जा खुटा न ईअं सम्झो न उहो खुटा असांखे फ़ाइदो आख़िरी सुवाल आहे त जेको सियासतदान एतिरो खोल त न करायो सियासतदान जो घेरो सही कयो पियो वञे ख़ान साहिब ते जूतो उछलायो वियो मियां नवाज़ शरीफ़ ते जूतो उछलायो वियो ख़ान साहिब जी कोशिशि कई इहा मज़म्मत शइ आहे इहो ट्रेंड ई ग़लति आहे मुखालफ़त पंहिंजी हद ते इलेक्शन पंहिंजी हद ते खटनि हराइण पंहिंजी हद ते तव्हां शइ जी मज़म्मत कयो 100% इहो को तरीक़ो कंहिंसां मुखालफ़त आहे त मुखालफ़त कयो पर कंहिंखे धक हणणु या मस उछणु इहो ग़लति ग़लति ॻाल्हि इहो तव्हां पंहिंजे दिलि ते सोचो जेको करे त उनखे अगरि पोइ जूतो हणे उहो छा सम्झो ईअं न करणु खपे सियासत में बिल्कुलु इहो ग़लति सियासत ई न इहो ग़लति ॻाल्हि इन शयुनि मां पोइ झेड़ा थींदा इहो तरीक़ेकार सही न शदालकोट जी सफ़ाई तरक़ियाती कमनि मां तव्हां मुतमिन आहियो साईं 5 साल गुज़री विया आहिनि मेगा प्रोजेक्ट न मिलियो आहे मेगा प्रोजेक्ट त असांजो हिकिड़ो ई आयो आहे जेको तव्हांजो पब्लिक स्कूल मुकमल न थियो पर मतिलबु प्रोजेक्ट जी ॻाल्हि कयो त आयल त आहे थी वेंदो इंशाअल्लाह मुकमल असांजे शहर में मां सम्झां थो जेतिरो पैसो मिलियो आहे कमु थियो बि घटि आहे तमामु वॾो शहर आहे कची आबादियूं ठही वियूं इन में मां सम्झां थो अञा बि 1 बिलियन रुपीज़ असांखे ॾियनि वञी को असांजी स्ट्रीट्स हाणे बाक़ी मिलिया मां हाणे ॾियां पियो बाक़ी जेको MPS खे 10 करोड़ ॾिना आहिनि उहे मां सॼा शहर खे ॾिना हाणे ॿारहाड़ी वारा विढ़ंदा पर
असांजो अच्छा, शहर उहे हाणे से 10 करोड़ मंज़ूर हाणे कराइनि। जेका मिले उहो मां शहर खे मां स्कीम्स ॾियां पियो, पर शहर वॾो एतिरो आहे जो असां जेतिरो कमु कयूं था ओतिरो घटि थो नज़र। हाणे टाइम सां थोरो रहियो आहे इलेक्शन में, कोई 10 करोड़ ख़र्च थी सघंदा? हा हा थी उहो न ख़र्च जी कहिड़ी ॻाल्हि आहे, उहो त तव्हांजी बिल आहे, उहो त तव्हांजो फंड आहे, उहो हलंदो भली असांजे इलेक्शन खां पोइ बि थिए उहो रुकबो कोन, उहो शहर जा लोकल आहिनि न, हे त फ्रीज़र डबल में आहे हे त लोकल ॿाहिरि ई हे जेकी कैनवट बि आहे हिन में डबल लॻल आहे, मक़सदु छा आहे हिकिड़ो बिजली हलंदा दिन बिजली उहा टेक्नोलॉजी अची वई आहे त बैटरी ते यूपीएस लॻायो त बिजली आहे न उन ते बिल्कुलु नथा हलनि। हिकु बैटरी ते हलंदे पोइ यूपीएस लॻायो 1000 वाट हुनखे सम्झाइण त सही पंहिंजो नहीं भाई मैं डीफ्रीजर की बात नहीं कर रहा, डीफ्रीजर तो ले लो तो मशीन अभी तुम्हें वो क्या फ्रीजर की सब ऑफिस ये सब लोकल है ना सब ऑफिस बाथरूम बेसमेंट शॉप मशीनों खराब ना सही।